घोड़की के कचे में 3,12,000 क्यूसेक पानी पहुंची वियो। सिंध दरिया जो चाढ़ सबब सभई ॻोठ पानी हेठि अची विया। हज़ारें ॻोठाणा बेयारो मददगार कचे में फाथल। इंतज़ामिया कचे में फाथल ॻोठाणनि खे रेस्क्यू करण लाइ को बि क़दम न खणी सघे। तफ़सील मूजिबि सिंध दरिया में चाढ़ मुसलसल बरक़रार आहे, जंहिं सबबि घोड़की जे कचे जा सभई ॻोठ पानी हेठि अची विया आहिनि। जितां जा रहिवासी बेयारो मददगार थी कचे में फाथल आहिनि। केतिरा ई ॻोठाणा पंहिंजो चौपायो माल ऐं सामान खणी पके तरफ़ लॾपणाण करण ते मजबूर थी विया आहिनि, जिते केतिरा ई इलाइक़ा मुकमल तौर ते ॿुॾी विया आहिनि। पाणी में मुकमल तौर ते ॿुॾल इलाइक़नि में आंदड़ सुंदराणी छोर ब्लॉक वस्ती, इनायत शाह वस्ती, जीवण शाह, नूर जो कचो, नियामण लांढी, खैरी जो ॻोठ, कचो बुंडी ऐं केतिरा ई ॿिया इलाइक़ा शामिल आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त केतिरनि ई माण्हुनि जा घर ऐं फसल ॿुॾी विया आहिनि। हाणे हू बेयारो मददगार वेठल आहिनि, जॾहिं त घोड़की जे कचे जे इलाइक़े मां 3,12,000 क्यूसेक जा वॾा वहिकिरा गुज़रण सबबि कादरपुर लूप बंदि, बचाव बंदि ऐं OGDCL बंदनि ते पाणी जो शदीद दबाव पिणु आहे। पाणी जे दबाव सबबि कादरपुर भरिसां ज़मींदारी बंदि बि टुटी पियो आहे, जंहिंजे नतीजे में कादरपुर जे कचे जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। ॻोठाणनि चयो त ज़िले इंतिज़ामिया, सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी सरकार पारां कचे में फाथल ॻोठाणनि खे न को रेस्क्यू कयो वियो आहे ऐं न ई मुतासिरनि खे का इमदाद पहुचाई वई आहे। केतिरा ई माण्हू पाणी में फाथल आहिनि, जिन खे फौरी तौर ते कढण लाइ सरकार खे रेस्क्यू ऑपरेशन शुरू करणु घुरिजे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।